दोस्तों यकतारी चपड़ीअ जो बेताज बादशाह ऐं जलाल चांडियो बहितरीन पंहिंजे दौर जो फ़नकार हुयो जंहिंजो कलाम तव्हांजे लाइ खणी आहियूं। हालांकि तव्हांखे ख़बर आहे 15 खां 16 साल थी चुका आहिनि जलाल चांडियो असां खां विछड़ी चुको आहे। लेकिन उन टाइम में जॾहिं जलाल चांडियो ज़िंदा हुयो त उन टाइम जो ईद जो मौक़े जो हिकिड़ो कलाम आहे जलाल चांडियो जो, जेको अॼु हींअर 2026 जी जेका ईद हले पई इन जे मौक़े में मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, जंहिंजा बोल कुझु इहे आहिनि त तो ख़त लिखियो हुयो त ईद ते मां कोन ईंदुसि, तुंहिंजो ख़त पढ़ी मां रोई। दोस्तों अहिड़े क़िस्म जो हे जलाल चांडी जो कलाम आहे जेको पुराणो कलाम आहे तमामु, लेकिन अॼु 2026 जी जेका ईद हले पई इन में तव्हांखे कलाम मां ॿुधाए करे तमामु बहितरीन सुठो कलाम आहे जलाल चांडी जो। तव्हां हे कलाम ॿुधो, कलाम सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।